यार हे कराची में पीएसएल जो मैच हले थो यार शौकीन भी ॾाढो आहे पर पैसो न आहे कीअं ॾिसूं यार असां वटि बि न आहे पैसो असां वटि बि न आहे यार कीअं मैच ॾिसूं मैच बि ॾाढो भलो आहे क्रिकेट जो मां ॾाढो शौकीन आहियां चरिया मां राति जो निंड न ईंदी आहे चवंदो आहे पैसो हुजे मां इहो मैच ॾिसां वञी असांखे बि हलणो आहे यार हलणो आहे पैसो न आहे टिकट जा पैसा काथो आनू उते ख़र्चो बर्चो कीअं कयूं कराची जो यार अड़े तव्हां टेंशन छो था कयो सजाद मखणी अचे थी न इनखां था पुछूं मतां इन वटि माल हुजे अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम वाली मदद अब ठाते परेशान लगा पिया ठाते जेको मुंह ते 12 वगल तव खैर त आहे अब हेॾो वे हाल हवाल हेॾो विया तो अब्बा हेॾो विया तो यार इहो पीएसएल जा मैच हले थो जेको हलनि था ॾाढा बाबा कराची में बि मैच आहे पैसो न आहे आइए हलन दाबा कराची पैसो न आहे न शौकीन ॾाढा ऐं हाणे चवंदा को पैसो हुजे त मैच ॾिसी अचूं तव्हां माना हलंदो शौक़ अथव हा बा हा क़ुर जी कसम ॾाढो शौक़ु आहे मूंखे क्रिकेट जो मां चवंदा ई आहियां यार अजे मां बाक़ी कहिड़े कम जी दवा आहियां तोखे चयूं माना इहो सजाद मखणी कमु कंदो हा यार वाकई चयो ई इहो वेस्ट इंडीज वारो डेरन समी आहे हा आहे मुंहिंजो जिगरी यार आहे अरे हलड़े वधिगी यार डेरल समी तो जो कीअं यार आहे छोरा तोखे ख़बर आहे 12 साल मां वेस्ट इंडीज पढ़ियो हुअमि गॾु क्लास फेलो आहे मुंहिंजो पढ़ी सघंदो आहे यार हर छॾे जेको चवेऊं त एतबार कर जो मैच ॾिसणो थी अरे चरिया यारी आहे ख़बर थी यारी असांजी कीअं थी हाणे पहिरियों किसो ॿुध हा ॿुधायो गॾु स्कूल में पढ़ंदा हुआसीं हिकु चकर मां ने 3 बुक लिकाया हुआ चोर तूं नंढे लागो थो 3 लिकाया मां तो थी वई दुश्मनी अब सियाणा चवंदा न अॻ में दुश्मनी को पोइ दोस्ती वधंदी आहे दुश्मनी थी वई पोइ वरी यारी बारी हेॾो होॾो ठही आहे हाणे एॾा यार पग मटी यारो जो डेरन समी मां अबा तूं जेतिरियूं ढीड़ा मार ख़बर पोइ पवंदी जॾहिं डेरन समी खे तूं चवंदे असां मैच ॾिसंदा अरे मां तोखे ॿुधायां थो पाकिस्तान जीअं पुॻो आहे न इहो डेरन समी कराची मूंखे मैसेज करे छॾियो नंबर हे मुंहिंजो पाकिस्तानी नंबर 10 साल को पोइ बि तुंहिंजो नंबर उन रखियो आहे ही जाने ॻाल्हाई जाऊं असां ओ यार कदी यार पोइ वारो कर यार करियो आहे वारो कर मिलाए से नंबर यार टेंशन न कयो लिखो पिया भाई अरे हा डेरन समी लिखियो पियो आहे हा रे हा बाबा वाकई वाकई अरे उता बस ते कर अजी छा थियो पहले से न था यार अब 50 खन हुंदी खिसे में 50 आहे हां पोवानी यो माने नंबर ते मोकल नंबर अथी न मुंहिंजो हा नंबर तो जो डेरन समी हटाए बाक़ी मां न हूंदो हां पोवानी हाणे यो मोकल इजी लो त हाणे ॻाल्हायूं था मां बंदोबस्त क्या हा मां हाणे ई मोकलां हां बस तूं वञ चला भेण अच्छा वॾी यार असां हिते ॾाढा परेशान था वेठा अची भेण अची मुबारक हेलो अस्सलाम वालेकुम यारी मदद संगत देनी समी वालेकुम सलाम फिर मौला अली मदद ओ चाल दी डेरल समी सुना तो थी हटो सुनातो सजाद मखनी तो गलास यार दादा भी उपलावार क्या हां बाबे खैर लगो पिया डेरल समी डोयो तोखे मां मैसेज कयो त मां जो मैच आहे तोखे अचणो आहे यार हे मां नंबर तुंहिंजो लिखी छॾियो पर मसलो इहो आहे तो ते डंड आहे यार तूं डायरेक्ट जॾहिं कराची वियो आहे पाकिस्तान आहे पहिरियों मुंहिंजी दावत खायां वो यार गलती थियो मूंसां को ॾाढो गलती थियो आहे पर इंटरल और ॿिए पर थोरे चक्कर हणंदो अरे तूं माॾे अचिया न मां तोखे साग खारायां फली खारायां चांवरनि जी मानी लस्सी गोश्त पुला मखण अलाए छा खारायां ब्रेक त फेर यार रिंग साइन जो नालो वठेसि तो वात में पाणी अची वई हाणे ॿी ॻाल्हि खे छॾ अजी हे मुंहिंजी संगत वारा तयारु आहिनि असांखे मैच ॾिसणी आहे हे पंहिंजो मिठू हे बादल ऐं पोपट खान वियो आहे जेको इज़ी लोड कराइण सो संगत मां वारी वटि पैसो न आहे हाणे इहो कुर्ब कर फ्री में मैच ॾेखार वेलकम तव्हां जे टाइम अचो इंतज़ारु कंदो तुंहिंजो आहे यारी हे यार मूं ते एतबार न कनि पिया डेरन समी साईं तोखे सुञाणींदो न आहे पाण गॾु पढ़ियासीं न बिल्कुलु वॾा थाल गॾु पढ़ियूं पाण पोइ हाणे असां जेको आहे ईंदासीं इहो 4 टिकटां असांखे खपनि ऐं ॿियो यार अचां हूअं ई थो मां इहो डेरन समी मुंहिंजी दिलि चए थी जेको आहे जो मण खनि पेड़नि जो वतियूं अचां घोटकी जा मशहूरु पेड़ा न मां पेड़ो न खपे मूंखे हो आने जेको भिंडी
अरे बिंदी छा कढे ओ मां अॻ में भिंडी पींदो आहियां पोइ चको हणंदो आहियां पोइ हिकु बिंदी छा चरिया दर्जन वठूं थो अचां असां अचूं था हाणे तूं टेंशन छो वठे थो संगत पोइ भाई इहे तुंहिंजा कुर्ब जेको आहे जो हाणे इहो महिरबानी कजांइ असां निकिरंदा 4 टिकेट असांजूं बुक हुजनि चलो तव्हां अचोसि मां फ्रेश थी वठां ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे भाई मनी जाने अरे मां जो यार तव्हां ख़बर आहे इहे वेस्ट इंडीज जा जेके खिलाड़ी आहिनि जा माण्हू आहिनि न रंग जा कारा आहिनि पर यारी जा सचा आहिनि हलो हाणे तयारी कयूं हलो